नाज़रीन अहम ख़बर माकरी दालो दादू खां त दादू में मेहुन जे वाड़े जी छत ऐं भित किरण सबब 3 ॼणा फौत ऐं 2 ज़ख़्मी थी पिया आहिनि। शहर जे फरहान कॉलोनी में वाड़े जी भित ऐं छित किरण सबब 3 ॼणा मलबे हेठां थॾे ते ई दॿिजी फौत थी विया आहिनि, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवांखे अहम ख़बर ॾियूं पिया दादू खां दादू में मेहन जे वाड़े खे छित ऐं भित करण सबब 3 ॼणा फौत थी विया आहिनि ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शहर जे फरहान कॉलोनी में वाड़े जी भित ऐं छित करण सबब 3 ॼणा मलबे हेठां दॿिजी थॾे ते ई फौत थी विया आहिनि, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर मांखे ॾींदा हलूं दादू में मेहुन जे वाड़े जी छित ऐं भित किरण सबब 3 ॼणा फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शहर जे फरहान कॉलोनी में वाड़े जी भित ऐं छित किरण सबब 3 ॼणा मलबे हेठां थॾे ते ई दॿिजी फौत थी विया आहिनि, जॾहिं त 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर मांखे ॾियूं पिया दादू में मेहुन जे वाड़े जी छित ऐं भित किरण सबब 3 ॼणा फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शहर जे फरहान कॉलोनी में वाड़े जी भित ऐं छित किरण सबब 3 ॼणा मलबे हेठां दॿिजी थॾे ते ई फौत थी विया आहिनि, जॾहिं त 2 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया आहिनि। नाज़रीन फौतन जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अहम ख़बर मांखे ॾियूं पिया दादू खां दादू में मेहुन जे वाड़े जी छित ऐं भित किरण सबब 3 ॼणा फौत ऐं 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। शहर जे फरहान कॉलोनी में वाड़े जी भित ऐं छित किरण सबब 3 ॼणा मलबे हेठां थॾे ते ई दॿिजी फौत थी विया आहिनि, जॾहिं त 2 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि ऐं फौतन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे।